ॿिए ते उंगली खणणु वॾी आसान आहे। जॾहिं पंहिंजे मथां को उंगली खणंदो आहे त तकलीफ़ उन वक़्त में छो ईंदी आहे? थोरो इन वक़्त में बि सोचींदा कयो न त ॿिए खे तकलीफ़ केॾी मिली हूंदी। जॾहिं हाणे असांखे वापसि थी मिले त ज़ाहिर उनखे बि त अहिड़ी तकलीफ़ मिली हूंदी, तॾहिं तोखे वापसि थी मिले न मुंहिंजा बच्चा। बाबा कर उहा जेका सुभाणे बर्दाश्त करे, उहा न कर जो बर्दाश्त जी जगह तूं उन्हनि सां ज़बान लड़ाए। यादि रखो ए इंसान हो, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान सां वॾो प्यार कंदो आहे जेको इंसान अॻिले जे मथां रहम करे। रब उन जे मथां बि रहम कंदो आहे। तूं इंसान खे भरी बाज़ार में ज़लील ऐं ख़्वार कंदे तूं ख़ुदा जो कसम इज़त वारनि इंसाननि जे आॾो ज़लील ऐं ख़्वार थींदे। रब जो फ़ैसिलो त इहो चवे थो, तूं कंहिंखे भरी बाज़ार में मोमिन इंसान के ज़लील ऐं ख़्वार कंदे, मां रब तोखे उन महफ़िल में ज़लील ऐं ख़्वार कंदो मैं जंहिं महफ़िल में तूं पंहिंजी इज़त सम्झंदो। हे अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात, अल्लाह जे प्यारे हबीब मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां प्यार ऐं मोहबत बि अथई त अहिड़ा मुनाफ़िकी वारा रवैया कंहिं इंसान सां यूज़ न अच त बहितर अथई। वरी काथे काथे इहो बि लिखनि था, उहो इंसान मुंहिंजे काफ़िले में कॾहिं बि न हूंदो जेको इंसान खे तकलीफ़ ॾे। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पाणी जेको तव्हां पाणी पीअंदा आहियो न, उन पाणी जो बि मां हुकुम वेही ॾिनो आहे त वेही पाणी पी, उहो बि 3 साइन में। छाजे करे मतां तोखे घोतो अची वञे, उन घोते जी बि तकलीफ़ मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे थींदी। तूं प्यारे आका जो उम्मती बि सॾाए ऐं अंदर में नफ़रतियूं ऐं ज़ंग बि रखी वे। ॾिसो न, काफ़ी इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके पाण बुरा हूंदा आहिनि न त अॻिलनि जी बुराई करण में ख़ुदा रब जो कसम देरी न कंदा अथव। जेके पाण बुरा हूंदा आहिनि ऐं सचा इंसान छा कंदा आहिनि, बुराई ॿुधंदा बि न पंहिंजी, उहे चेहरे ते मुस्कुराहट रखी ईअं हलिया वेंदा आहिनि ॼण हुन सां को अहिड़ो वाक़ियो ई न थिए। बाबा, मां जेके बि तव्हां सां ॻाल्हियूं कयूं न, मां उहे ॻाल्हियूं कयूं जेके तव्हांखे जन्नत जे दरवाज़े ते पहुचाए। तव्हां इहे अमल करे ॾिसो, तव्हां ज़हनी सुकून बि हासिलु कंदो, दुनिया जे हिसाब सां बि सुकूननि में जीअंदो। कोई माई जो लाल तव्हांखे जेको तकलीफ़ बि ॾींदो, रब जो कसम अज़ ख़ुदि चेहरे ते मुस्कुराहट ईंदई। छो जंहिंजे अंदर में ज़ंग न आहिनि न, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे अंदर में उहा तो क़ुवत अता करे जेको इंसान तव्हांजे आॾो साम्हूं बि तव्हांखे तकलीफ़ ॾींदो न, अल्लाह ॾिसे तो उन तकलीफ़ खे बि तव्हां ईअं सम्झंदो ॼण पाणी जो गिलास हारजी पियो। बहरहाल, इंसान ॿिए ते उंगली खणी थो वञे ऐं पंहिंजे मथां जॾहिं बारी थी अचे त उते ज़हर थो थी वञे। उहो छो? बाबा अहिड़ी कर जो सुभाणे पाण सां न थिए। अॻिलनि खे त असां पंहिंजे लहजनि जे ऐं रवैयनि जे ज़रिए ते अॻिलनि खे तकलीफ़ ॾींदा आहियूं, हा, पर जॾहिं उन्हनि जे तरफ़ खां वापसि मिलंदी आहे त पोइ उहे असां खां बर्दाश्त न थी वेंदियूं। अञा वरी उन्हनि जी असां डबल ते ॻाल्हियूं कंदासीं। जेको ॾिस न, इंसान खे पर पुठ ज़लील ऐं ख़्वार करे, उहो इंसान कॾहिं बि, मां दावा सां थो चवां, मां ॾिस न कसम खणी ॻाल्हि छो थो कयां, छो त मां यकीननि वारी ॻाल्हि थो कयां। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जो ई कसम थो खणां। मां के पीर वली औला जो कसम नथो खणां, मां खणां तो उन अर्श वारे रब जो थो खणां। छो त इहा यकीननि वारी ॻाल्हि तो तव्हांजे आॾो पेश कयां न। मूंखे रब जी ज़ात जो कसम, मूंखे अल्लाह न बश के जेकॾहिं मां तव्हां सां ग़लति ॻाल्हि कयां, हे जवान जी औलाद, क़दम उहो खण जेको तूं पाण बर्दाश्त करे सघे, उहो न खण जो तोखे पंहिंजे वक़्त में जॾहिं उहो रवैयो तोसां पेश थिए त तकलीफ़ थिए।
यादि रखो इंसान न हो।